वक्त असां टंडो मोहन खान जे इंडस मेडिकल कॉलेज में मौजूद आहियूं, जिथे पंजू कन्वेंशन शुरू थी चुको है। अचो तो उते मौजूद डॉक्टरनि खां इब्रा न्यूज़ के हवाले से ॻाल्हि ॿोल करियूं। डॉक्टर मोहम्मद इकबाल महमद, चीफ एग्जीक्यूटिव एंड चांसलर द यूनिवर्सिटी ऑफ मॉडर्न साइंस। अॼु जेको आहे इंडस मेडिकल कॉलेज जो पंजो जेको आहे कॉन्वोकेशन हो, जंहिंमें 101 ॿारनि खे जेको आहे डिग्रियूं ॾिनियूं वियूं आहिनि। ऐं इहे जेको आहिनि असां लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे, टंडो खान जहिड़े शहर में अॼु पंजो बैच जेको आहे पास आउट थी निकिरे पियो। ऐं हिन खां गॾोगॾु जेको आहे हिननि खे जेको पोजीशन All the guests are requested to please मेडल proceed वग़ैरह towards the ॾिना आहिनि adjacent उन शइ में। lawn. ऐं The इंशाअल्लाह dinner ताला is असां कोशिशि served. कंदासीं कि पंहिंजे जेको आहे शहर खे पंहिंजे All मुल्क खे guests are तरक़ी ॾींदासीं। requested to please. यानी कि जॾहिं खां इंडस मेडिकल कॉलेज स्टार्ट थियो आहे ते फर्स्ट सेकेंड थर्ड फोर्थ फिफ्थ अॼु फिफ्थ बैच निकिरे पियो। ऐं हुननि खे बाक़ाइदा डिग्रियूं ऐं जेका बि आहे सर्टिफिकेट वग़ैरह ॾींदासीं, गोल्ड मेडल बि जिन्हनि पोजीशन वरिती आहे फर्स्ट सेकेंड थर्ड वग़ैरह। ऐं हुननि खे एप्रिशिएट करे ताकि वो नेक्स्ट फर्दर जेका आहे पंहिंजी प्रोग्रेस जारी रखनि। ऐं असांजी कोशिशि इहा ई आहे कि तालीम हुजे तालीम हुजे तालीम हुजे। थैंक यू। एसोसिएट प्रोफेसर ऑफ इंडस मेडिकल कॉलेज एनाटमी डिपार्टमेंट में आज सारे स्टूडेंट्स को कॉन्ग्रेचुलेट करती हूँ जो 100 स्टूडेंट्स हमारे पास आज ग्रेजुएट हुए हैं। ये 5th कॉन्वोकेशन था इस साल जो हुआ है। 2014 से हमारे बैचेस जो है स्टार्ट हुए हैं। फर्स्ट बैच हमारा 2014 में आया था और होते होते अब माशाल्लाह से 11 इयर्स हो चुके हैं इस कॉलेज को। और टंडो मोहम्मद खान के अंदर सबसे बड़ी बात है कि टंडो मोहम्मद खान अर्बन से हट के बल्कि रूरल एरिया के अंदर ये हमारा कॉलेज है। और बहुत सारे स्टूडेंट्स को फैसिलिटी है कि वो हैदराबाद और आसपास के एरिया से यहाँ पे पढ़ने आते हैं। और यहाँ पर एक बहुत ही अच्छा हॉस्पिटल है जो कि स्टूडेंट्स जिसमें प्रैक्टिस कर सकते हैं। और अब स्टूडेंट्स जो ग्रेजुएट हैं उनके लिए एक ओपन फोरम है कि वो यहाँ पर पाकिस्तान में या बैरून मुल्क में जाकर काम कर सकते हैं। डॉक्टर हफ्सा आया असां ये 5th कॉन्वोकेशन पे थे इंडस मेडिकल कॉलेज की तरफा। आई एम रियली प्राउड टू बिकम अ डॉक्टर। असां लाइक 5 इयर्स लाइ महिनत कईसीं। सभिनी खे कॉन्ग्रेचुलेशन्स। सभिनी जो ड्रीम हूंदो आहे ऐं पेरेंट्स जो भी ड्रीम हूंदो आहे त हू पंहिंजे ॿारनि खे हिन मुक़ाम ते ॾिसनि। ऐं इलाही सारो थैंक यू सर जान मोहम्मद, सर फ़िरोज़ मेमन, सर इकबाल मेमन के हुननि असांखे अपॉर्चुनिटी ॾिनी कि असां हिते पढ़ी सघूं ऐं असां लाइक 5 इयर्स पंहिंजा कंप्लीट करे सघूं ऐं असां हिते हाउस जॉब भी करे सघूं। वक्त असां टंडो मोहन खान जे इंडस मेडिकल कॉलेज में मौजूद आहियूं, जिथे पंजो मेडिकल कॉन्वोकेशन शुरू थी वियो आहे। ऐं उते मौजूद डॉक्टरनि खे डिग्रियूं ॾिनियूं आहिनि। डिग्रियूं माणींदड़ 100 खां मथे डॉक्टर ऐं डॉक्टराणियूं शामिल आहिनि। उन्हनि चयो त असांजे पेरेंट्स ऐं हिते जे उस्तादनि जी वॾी महिनत आहे जो असां अॼु मुकमल तरह सां डॉक्टर बणिजी हिन इलाइक़े मुल्क जी आवाम जी ख़िदमत ते यकीन रखूं था। ज़ुल्फ़िकार चांडियो, इब्रा न्यूज़, टंडो मोहम्मद खान।